प्रोग्राम यादुनि जा सफ़र में इजाज़ अली शोरो चूंड करे थो ख़ूबसूरत नसरी तहरीर। हा पिरी जॾहिं तुंहिंजी महक जी मदोशी मां मुंहिंजो ई वजूद होश ऐं हवास जे सरहदनि में दाख़िल थिए थो, तां पाण खे अजनबी रस्तनि जो मुसाफ़िर महसूसु करियां थो ऐं पंहिंजनि ई मागनि मकाननि खे विसारे वियां थो। मूंखे उहे सभु वाइण वस्तियूं वीरान बणियल बिल्कुलु ओपरियूं लॻनि थियूं। हा पिरी उन्हनि बाग़नि जा सभई गुल तुंहिंजी गैर मौजूदगी जो शिदत सां अहसासु ॾियारीनि था ऐं ईअं महसूसु थिए थो त बाग़नि जे वणनि ते वेठल सभु पखी मातम करे रहिया आहिनि। बाग़बान बि अहिड़े अलमीअ ते उदास नज़र अचे थो। बाग़ में बीठल मेवा पंहिंजो सवादु विञाए वेठा आहिनि। मूंखे काइनात जे सभिनी शयुनि में उल्कनि ऐं मायूसियुनि जा अनेक अणमया अंबार महसूसु थियनि था। इहो सॼो अलमियो तुंहिंजे विछड़ी वञण जो आहे। हा पिरी तूं ई ॿुधाए त तुंहिंजे रुसी वञण सां इन समूरे संसार जूं रौनकूं पंहिंजूं सभई हुस्नाकियूं विञाए वेठियूं आहिनि। चंड जी रोशनी धीमी थी वञे थी, सिज पंहिंजी तपश जी हरारत वधाए छॾे थो। शाम वेले वथाणनि ॾांहुं मोटंदड़ माल जे चढ़नि जो आवाज़ु पंहिंजी रिदम विञाए वेहे थो। उन माल जे धनार खां पंहिंजे हथनि सां ठाहियल उहो बोड़ींदो वॼाइण विसरी वञे थो, जंहिंखे हू मुदतुनि खां चिकी मिटीअ मां जोड़ींदो ऐं टोड़ींदो रहियो आहे। हा पिरी पखी शाम जो पंहिंजे वाइरनि ॾांहुं ख़ामोश मोटनि था। उन्हनि पखियुनि जे पिंजरनि में वेठल बचनि खे पंहिंजे माउ जी चौंब मां दाणो वठण बि भुलिजी वञे थो। हा पिरी सिज जॾहिं पंहिंजे सॼे ॾींहं जो सफ़र मुकमल करे लाड़ जे मिड़नी मागनि खे अलविदाई जो आख़िरी हथु लोॾे सलाम करे तुंहिंजी कमीअ जो रोग आलापे मातमी वेस में रोशनी खे पंहिंजे हंज में समाए पंहिंजी आख़िरी मंज़िल तरफ़ आरामी थिए थो, तां तुंहिंजे विछोड़े जूं न खुटंदड़ ॻाल्हियूं सितारी न खटनि ऐं चंड मुसाफ़िर सां वरजाइण लाइ मयारनि जो सभु हड़ूं खोले ॾोरापनि जे ॾेह में गुम थी वञा थो। राति पंहिंजे ॾींहं सां वफ़ा जो वचन निभाइण जो जुगनि खां थियल वाइदो पूरो कंदे सफ़र जारी रखे थी। चंड पंहिंजी धरतीअ मथां जान जे उन्हनि ख़ूबसूरत मागनि मकाननि खे पंहिंजी वफ़ा जे भरम सां संदेस अर्पींदो पंहिंजे सुंदर महताब चेहरे सां मुनवर कंदो पंहिंजे आख़िरी मंज़िल तरफ़ तुंहिंजी कमी जो बेसाख्ता इज़हार कंदो वञे थो ऐं सभई नखट पंहिंजी रोशनी धीमी थियण सबबि धुंधलाइप जो शिकार थींदा आहिस्ते आहिस्ते अखियुनि जे नज़र खां लिकंदा वञनि था। हा, अखियुनि जे नज़र खां लिकंदा वञनि था।